एक सिंध एक सकाफ़त। 1 दिसंबर आचर ॾियारे अवामी न्यूज़ HD पारां एक सिंध एक सकाफ़त जे स्ट्रेट्स मल्हाए रहिया आहियूं। अचो त अवामी न्यूज़ सां गॾु समूरा सिंध वासी पंहिंजी धरती सां धरती जे रंगनि सां रंगजी वञो। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। मुंहिंजा सिंध वासियो सजणो, असांखे पंहिंजी धरतीअ सां प्यार ऐं मोहबत आहे। सिंध सदियुनि खां जीअंदी रही आहे। ही सिंध जूं बनियूं ऐं ॿारा, ही सिंध जूं ढंढूं ऐं ढोरा, ही मौज भरियो महिरान सदा वैन। सिंध आबाद मारू खुशहाल। ही लाड़, ही काछो, ही थर ऐं बर, ही सिंध जा हुनर ऐं साज़ सिंध जी ओञाण ऐं सकाफ़त आहिनि। सिंधी सकाफ़त खे उजागर करियूं। सिंध आबाद मारू खुशहाल। हिकु सिंध हिकु सकाफ़त। सिंध आबाद मारू खुशहाल। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी आहे। खेपरो का ख़बर ॾींदालूं। खेपरो में अवामी न्यूज़ पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में खेपरो जे जर जंग में सकाफ़ती रंग निखरी पिया आहिनि। जॾहिं त राति खेपरो जे कोट फैज़ मोहम्मद हिंगोर में अवामी न्यूज़ जे सॾ ते मच कचेरी थी गुज़री, जंहिं में सकाफ़त जा सभई रंग सजाया विया हुआ। मच कचेरी में भलो रलियूं, शादी जे मौक़े ते घोट खे ॿधी वेंदड़ मोड़, रुमाल समेत ॿियूं शयूं सजाई वयूं हुयूं। मच कचेरी जी सदारत तालीमी माहिर उस्ताद मोहम्मद जुमन गजू मच कचेरी में आयल महिमाननि खे ख़िताब कंदे चयो त साईं जेको नौजवान तबिको उहो हिन मच कचरियुनि या सकाफ़ती ॾियारा या असांजो जेके सकाफ़तूं या कल्चर डे उन्हनि खां अणवाक़ुफ़ हो। मीडिया जे दोस्तनि या बाशूर दोस्तनि या जेके कुझु असांजा दानिशवारा या कुझु असांजा रहनुमा हुआ, उन्हनि हिननि शयुनि खे उजागर कयो आहे ऐं उन्हनि खे नवाण ॾिनी आहे। बाक़ाइदगी जेके शयूं मरी रहियूं हुयूं, ज़ियान थी रहियूं, ज़ाया थी रहियूं, उन्हनि खे जीदान ॾिनो आहे। हाणे नई तजदीद जो ॾींहुं हिकिड़ी असांजी सकाफ़त खे, असांजी कल्चर खे, असांजी तहज़ीब खे, असांजे तमदुन खे या सिंध हिकु नए रुख़ सां नओं कर मोड़े उथी रही आहे। हाणे इन खे असांजे नौजवाननि खे घुरिजे त इन शयुनि खे सुठो मस्बत वे में अॻिते खणी वञूं ऐं इहे कचहरियूं असांजूं ऐं इन खे सुहिणे जदीद बुनियादनि ते खणी वञूं। अॻे जीअं पुराणे वक़्त में जीअं शयूं त उनखे थोरो मोड़ ॾेई असां जीअं दुनिया मॉडर्न एज ॾे वञे पई त हिन खे असां उन शइ में कन्वर्ट करियूं त जीअं असांखे वधीक फ़ाइदेमंद थी सघनि। जॾहिं त PP काउंसिलर अब्बास हिंगोर जो आयल महिमान खे अजानो ॾींदे चयो त दोस्त मेरा दिलदार आलम सभु आबाद करी ऐं सभु हिते आयल दोस्त जेके बि आहिनि, जेके नुमाइंदा आहिनि ऐं जेके अज़ीज़ दोस्त अकाबर जेके मिट माइट जेके आयल आहिनि, उन सभिनी खे भलीकार चवंदो ॻोठ हाजी फैज़मंद खे जेका ही मच कचहरी रखी वई आहे ऐं उन हवाले सां चवंदो त सिंध में अहिड़ियूं कचहरियूं थियणु खपनि ऐं हमेशह जेको हींअर हिकु सिंध हिकु सकाफ़त जेको ॾियारो मल्हाए रही आहे, इन सिंध खे उजागर कयो आहे अवामी न्यूज़ ऐं सिंध उजागर कई आहे ऐं उन्हनि खे जस ॾियां थो ऐं सदाईं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि जीअं सिंध तरक़ी करे ऐं सिंध हमेशह ज़िंदा रहे, हक़ मौजूदु सदा मौजूदु। मच कचहरी में इमाम बख्श मंगड़ियो, मोहम्मद शरीफ़ गजू, बचल मेहर गजू ऐं ॿियनि गुजारतूं ॾिनियूं। नालो अथई अची नालो कर, नालो कर, हा नालो छा थी चए? जनेसर भाई ना बस के चलो हां ये काई नालो छा थी चए? हैरो खैरो जीअण जागण हेलो तो गो तमाची हां नालो तो जा नालो जदी मणिए से मन तो मटायो मन न भगो बोल न लीला नालो अथई अची नालो कर, नालो अथई नालो हां नालो कर, नालो मणियो, हेलो नालो राणो, नालो मैदरो, नालो मोहब्बत, नालो सोहबत,
लीला नालो अथई वेठी नालो कर जी लीला जो लोक अथई वेठी पसंद कर नालो ते पसंद मा बुधायो को वाह सही बात हां सही बात वाह लीला लोक कखन दे इतिहास कखन विद्यास कखन संजोगा जो कखन दे कंदा आओ भोग नतीजे तू और नतीजे बू नतीजे बिल्कुल ना हां बचे रीति थर में घोटो नतीजे सारे में कौन पर हिते पे विधि हां हां राजा के गंडीर के बच्चे कणक ना बाबा कणक ते कोनी वने बच्चे अन्या बचे मां सुगड़वा आजा बच्चे छज ते वने कांगड़ में छड़े आजा बच्चे बाजरी भले बाजरी ते अभी कांबे ते कोनी वने सलीम बोलदार बीन ते सकाफती धुनू पेश करे वेठलनि खे जुमाए छॾियो। जॾहिं त क्लासिक रागी प्रेम सागर सूफ़ी ऐं सकाफ़ती कलाम ॻाए ख़ूब दाद वरितो। फंका जाम सोलंगी यकतारे चपड़ी ते कलाम गाए दाद वरतो। वो सिंधड़ी जे फलारे वो तो में मुर्शिद रहे भेटाए वो जियो सदाए सिंधड़ी तो हतवारे हो जमालो ते गोठण झूमर पिण आया ऐं शागिर्दनि मल मुक़ाबला कया ऐं डांडिया रांदि पिण कई वई। बच कचेरी में सकाफ़ती मुशाइरो पिण थी गुज़रियो जंहिंमें नाले वारनि शाइरनि सुहिणो लाशारी हाजी खान शाद राजड़ गुलाम मोहम्मद उर्फ पीरल मरी अब्दु इस्माइल हिंगोरजो मासूम मुस्तफ़ा कुंबर साकिर शर हाजी खान आतिफ बोज़दार अमर अब्बास भंबरो खादिम सरवरी इमाम बख्श मंगरियो सकाफ़त ते पंहिंजी नकोर शाइरी पढ़े दाद वरितो। जॾहिं त इनक़लाबी शाइर मुमताज़ बोज़दार मकड़नि ऐं वॾेरनि
माण्हुनि जे करप्शन ते शाइरी पढ़ी भरपूर दाद वरितो। वरी मकर सिंध में भरिया आहिनि टोला करे, वरी मकर सिंध में भरिया आहिनि टोला करे, छॾिया वॾेर नागे सिंध जा कम सवला करे। अस्पतालूं रोड नाला सभु खाई विया, अवां बि अची सिंध छॾिया आहिनि रोला करे। जिन भी फुरियो सिंध खे घुरा थो दुआ, जिन भी फुरियो सिंध खे घुरा थो दुआ, सभु थियनि बर्बाद उहे मौला करे। वरी मकर सिंध में भरिया आहिनि टोला करे, वॾेरनि छॾिया अॻे सिंध जा कम सवला करे। इलेक्शन में पाइनि भाकुर ऐं ॾियनि गिराठियूं, इलेक्शन में पाइनि भाकुर ऐं ॾियनि गिराठियूं, वञनि फुरियो इक़्तिदार में आवाम खे ढोला करे। वरी मकर भरिया आहिनि सिंध में टोला करे। जॾहिं त नंढड़े बालिक शेरू मरी शाह लतीफ़ जा बेत ॿुधाए दाद वरितो। मछ कचेरी में आयल महिमाननि ऐं साफ़िन खे सिंध जी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो पिणु पेश कयो वियो। ॻोठाण पारां करायल मछ कचेरी में पीपी काउंसलर अब्बास हिंगोर जो, मोहम्मद जुमन कुंबर, काज़ी अब्दुल कुदूस हिंगोर जो, VIP अब्दुल रहमान हिंगोर जो, उस्ताद मोहम्मद उमर, हाजी रियाज़, मंजूर अली, मोहम्मद अकरम, अनवर हिंगोर जो, मोहम्मद इस्माइल, खादिम सरवरी, मोहम्मद सलीम जट, बुदरमल, असलम काइमखानी ऐं ॿियनि ॻोठ जे मछ कचेरी में सभिनि ॻोठाणनि ॿारनि तोड़े बुज़ुर्गनि पंहिंजी सकाफ़ती टोपी अजरक उपाए शरीक थिया। साईं मुंहिंजा अर्ज़ी आहे त असां सिंधी माण्हुनि जी हिकिड़ी सकाफ़त ऐं रवायत रही आहे त असांजे पुराणे दौर में, पुराणे वक़्त में असांजा अब्बा ॾाॾा परॾाॾा तरॾाॾा ॻोठनि में वॾियूं ओताकूं हूंदियूं, वॾियूं मच कचेरियूं थींदियूं, ओभारियूं लहिवारियूं थींदियूं ऐं मुख़्तलिफ़ माण्हू, को माण्हू बीमार आहे, को माण्हू किना सफ़र ते विला आहे, को माण्हू धंधेदारी ते विला, को माण्हू कहिड़े कम सां विला आहे, कंहिंजे घर में चाकाई आहे, कंहिंजी नियाणी उथारणी आहे। अहिड़े क़िस्म जूं कचेरियूं असांजे ओताकनि में असांजा अब्बा ॾाॾा ॻोठनि में कंदा हुआ। अहिड़ी क़िस्म जो हिकिड़ो रवाजु हूंदो, हिकिड़ी सकाफ़त हूंदी, हिकिड़ो कल्चर हूंदो ऐं उन ओभारे लहिवारनि में सॼी राति उताक ते कचेरियूं थींदियूं त पूरे ॻोठ जा, पूरे इलाइक़े जा, पूरे वेड़े जो, पूरे पाड़े जो ॾुख सुख तकलीफ़ ओभारियूं लहिवारनि जी सॼी रिपोर्ट हिकिड़े क़िस्म जी मिलंदी हुई। उहे कचेरियूं हाणे कल्चर असांजो ख़तमु थींदो पियो वञे। इन कल्चर खे ज़िंदह रखण जे लाइ सिंध जे मीडिया खे असां सलाम था पेश करियूं, जो कल्चर खे जगाइण लाइ, असांजी ईंदड़ नसुल ताईं पैगाम पहुचाइण लाइ हीअ जेकी क़िस्म जी अहिड़ी क़िस्म जूं कचेरियूं प्रोग्राम मुनक़िद थियनि पियूं। हिकु सिंध हिकु सकाफ़त ॾियार सां गॾु फैज़ हिंगोर जो मछ कचहरी रखी वई आहे, जेको मछ कचहरी रखण अॼुकल्ह नेट ऐं टेलीविज़न जे दौर जे हिसाब सां माण्हू जॻह था पैदा करण जी नंढ नई नस्ल में, त उन हिसाब सां इहे मछ कचहरी तमामु घटि थींदियूं, उन जॻह था करे आईंदे लाइ मछ कचहरी वधीक हुजनि, सुजागर थिए। इहो तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। सकाफ़ती ॾियारा जेको मल्हाया पिया वञनि अजरक जे हवाले सां, इहो सिंध जी हिकिड़ी सकाफ़त आहे ऐं माशाअल्लाह मां ॾिसो पिया ख़ासि करे मीडिया वारा तमामु घणो इहो उनखे सुठे नमूने पेश कनि पिया। इहो हिकिड़ो थियणु खपे। मछ कचहरी जे ज़रिए असां पंहिंजी सिंध जी जेका विञायल सकाफ़त आहे उहा असां उजागर करियूं था। हीअ हिकु असां ईद तौरु मल्हाईंदा आहियूं। हिन में जीअं असां सकाफ़ती ड्रेस वग़ैरह पाईंदा आहियूं, टोपी अजरक पटको कुआड़ी मछ कचहरी, जंहिंजे ज़रिए गुजारतूं वग़ैरह थींदियूं आहिनि, असांजी कचहरियूं थींदियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।